आगाह कयूं कि वफ़ाक़ी हुकूमत अटे घी खंड ऐं दालनि खे कैश सब्सिडी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त कोरोना वायरस सबबि सॼी दुनिया में आम वहापे जी शयुनि जे अघनि में वाध थी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शौकत तरीन जो चवणु त मुल्की मईशत पंहिंजे पेरनि ते बीह रही आहे। कोरोना सबबि शयुनि जी इम्पोर्ट मुतासिर थी आहे। ज़रई पैदावार में बि घटिताई थी आहे। असांजो कमु ज़रई पैदावार में वाध करणु आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असां कणिक, दालियूं ऐं ॿियूं शयूं इम्पोर्ट कयूं आहिनि। हिन वक़्तु महांगाई रुगो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में आहे। आगाह कयूं पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त कोरोना वायरस सबबि सॼी दुनिया में आम वाइपे जी शयुनि जे अघनि में वाध थी ऐं तरसीली निज़ाम बि मुतासिर थियो आहे। शौकत तरीन जो चवणु आहे त मुल्की मईशत पंहिंजे पेरनि ते बीह रही आहे। कोरोना सबबि शयुनि जी इम्पोर्ट मुतासिर थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। अवांखे अपडेट कंदा हलूं। वफ़ाक़ी हुकूमत अटे, गेह, खंड ऐं दालनि खे कैश सब्सिडी ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त ज़रई पैदावार में बि घटिताई थी आहे। असांजो कमु ज़रई पैदावार में वाध करणु आहे। महांगाई रुगो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में थी आहे।